हिंगोट जे आबादकारनि खे वणनि जे फसल में वॾो कापारी धक लॻी वियो। नंढनि तोड़े वॾनि शाखुनि जो पाणी वणनि जी पोखाई वक़्तु बंदि थी वियो। इन हवाले सां वधीक असां सां लाइन ते मौजूद आहे हिंगोट खां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर इंसाफ़ अली मंगनेजो। जी इंसाफ़, छा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिंगोरजा में आबादगारनि खे हिन वक़्तु वॾो कापारी धकु रसी रहियो आहे। हिंगोरजा जे आबादगारनि में जेका सो मायूसी पखिड़ियल आहे, छाकाणि त हथरादू पाणी जी खोट जा आहे। सभिनी शाखनि जूं सियान माइनर, बेनज़ीर माइनर, गॾेजी माइनर, सहता माइनर समेत ॿियनि शाखनि नंढियुनि तोड़े वॾनि जो हथरादू पाणी बंदि करे आबादगारनि खे सख़्तु परेशान कयो वियो आहे। आबादगारनि जो चवणु हुयो त असां हिन वक़्तु परेशान आहियूं, छाकाणि त असांजे हींअर वक़्तु अंबनि जो बाग़ तयारु आहे। अंबनि जे पाणीअ फ़सुल खे टे चौथे ॾींहुं पाणीअ जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं कमंद जो जेको हिन वक़्तु फोटाड़ो आहे उहो तमामु वधीक आहे। उनखे पाणी न मिलंदो त उनखे जेको आहे बीमारी समेत मुख़्तलिफ़ वॾो कापारी धकु रसंदो। ॿिए तरफ़ मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त आबादगारनि जे हिन वक़्तु वणनि जे फ़सुल जी जेका पोखाई आहे उहा हिन वक़्तु 20 खां 25% थी रही आहे। 70-75% हिन वक़्तु हिंगोरजा में आबादगारनि जे वणनि जे फ़सुल जी पोखाई न थी सघी आहे, छाकाणि त हिन शदीद गर्मीअ सबबु वणनि जे फ़सुल खे जेका पोखाई आहे उहा तमामु घटियल आहे, छाकाणि त हिन गर्मीअ सबबु टे चौथे ॾींहुं वणनि जे फ़सुल खे सख़्तु पाणीअ जी ज़रूरत आहे। महिरबानी इंसाफ़ तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची